के जामशोरे मां ॾींदासीं जिते मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस पारां कूड़ो चेक ॾियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया जामशोर मां अवां ख़बर पहुचायूं पिया मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस पारां कूड़ो चेक ॾियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अहम ॿुधणी बाबति अवांखे अपडेट कयूं पिया जामशोरे मां अवांखे ख़बर ॾियूं पिया मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस पारां कूड़ो चेक ॾियण वारे केस जी ॿुधणी थी आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे जामशोर मां KTN न्यूज़ रिपोर्टर अज़ीम बारिजो सां। जी अज़ीम अपडेट कजो। जी बिल्कुल मानोर मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणो डिप्टी डायरेक्टर फाइनेंस वकास चना पारां 1 करोड़ रुपया कूड़ो चेक ॾियण वारे केस जी जेकी ॿुधणी जेको हैदराबाद जे एडिशनल सेशन जज 3 जी अदालत में ॿुधणी थी। अदालत पारां जेको वकास चना जेको ज़मानत जेकी अबूरी ॾिनल हुई उहा रद्द करे छॾी जंहिंखां पोइ अॻूणो जेको डिप्टी डायरेक्टर वकास चना जेको अदालत मां फरार थियण में कामयाब थी वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहरान यूनिवर्सिटी जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर पारां 1 करोड़ रुपया कूड़ो चेक ॾियण वारे मामले ते जेको कुझु ॾींहं पहिरियां जेको हैदराबाद जे एडिशनल 3 जेको अदालत पारां जेको अबूरी 10 ॾींहं जी ज़मानत कई हुई जंहिंखां पोइ अॼु जेको अदालत में जेको एडिशनल जेको डिप्टी डायरेक्टर जेको पहुतो त अदालत पारां जेको अबूरी ज़मानत रद्द कई जंहिंखां पोइ जेको डिप्टी डायरेक्टर जेको उहो अदालत मां फरार थी वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 20 अगस्त ते जेको स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर गाज़ी खान परियार पारां हुसैनाबाद थाने ते हिकु केस दाख़िल करायो। उन में मौक़िफ़ अख्तियार कयो त अॻूणो डिप्टी डायरेक्टर फाइनेंस जेको वकास चना पारां जेको 1 करोड़ जो कूड़ो चेक ॾिनो जिते केस दाख़िल कयो जंहिंखां पोइ 21 तारीख़ ते जेको 21 अगस्त ते हैदराबाद जी एडिशनल सेशन जज 3 मां जेको हुन अबूरी ज़मानत कराई जंहिंखां पोइ अॼु जेकी आहे हुनजी पकी ज़मानत जी ॿुधणी थी जंहिं दौरान एडिशनल सेशन जज जेको 3 जी अदालत में ॿुधणीअ दौरान जेको अज़ीम बारी जो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।